وقالوا لولا نزل عليه آية من ربه قل إن الله قادر على أن ينزل آية ولكن أكثرهم لا يعلمون من دابة في الأرض ولا طائر يطير بجناحيه إلا أمم أمثالكم فرطنا في الكتاب من شيء ثم إلى ربهم يحشرون الذين كذبوا بآياتنا صم وبكم في الظلمات من يشاء الله يضلله ومن يشاء يجعله على صراط مستقيم أرأيتكم إن أتاكم عذاب الله أو أتتكم الساعة غير الله تدعون إن كنتم صادقين हराम खोर सिर्फ उहो नाहे जेको व्याज खाए ऐं रुश्वत खाए चोरी करे माल हड़प करे भी हराम खोर आहे जेको ग़रीबनि जो हक़ पंहिंजे माल मां अदा नथो करे इहो बि हराम खाईंदो ग़रीब जो हक़ हिन जे मथां मुक़ररु थियो लखापति आहे 5 लख पिया आहिनि 6 लखनि जे मथां ग़रीब जी ज़कात आहे साल जे अंदरि ज़कात हिनखे ॾियणी हिन ज़कात अदा न कई ज़कात जो ग़रीब जो माल चंद हज़ार ज़कात निकिरे पई उहो बि तावील करे पंहिंजे खीसे में रखी छॾी तबारक व तआला सॼी ज़िंदगी हिनखे खाराइणु फरमायो इन अल्लाह तबारक व तआला इन माल जे अंदरि ग़रीब ऐं मिस्कीन जो हक़ बि रखणु फरमायो अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पाण फरमायूं त पाड़े वारनि जा अल्लाह पाक मां मुहम्मद रसूलुल्लाह खे एतिरा हक़ ॿुधाइणु फरमाया एतिरा हक़ ॿुधाइणु फरमाया जो फरमायूं त मूंखे ख़ौफ़ थिए पियो त काथे इहो हुकुम नाज़िल न थी वञे त जहिड़ी तरह मरण खां बाद में तुंहिंजी औलाद खे तुंहिंजे माल जी विरासत मिलंदी आहे ईअं न थिए जो पाड़े वारनि खे तमामु माल मां हिसो ॾिनो वञे ऐं असां वटि मुस्लमान जो हाल छा आहे फरमाया त या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह ईमान वारो तव्हां रब खां मदद घुरंदा कयो सब्र सां ऐं नमाज़ जे ज़रिए सां तव्हां सब्र कंदा कयो उलमा फरमाइनि था त पाड़े वारे जो सिर्फ़ु इहो हक़ न आहे त तव्हां पाड़े वारे सां सुहिणो सलूक कयो बल्कि पाड़े वारे जो इहो बि तव्हांजे मथां अल्लाह से हक़ मुक़ररु करणु फरमायो जो पाड़े वारे जो ईज़ा बि बर्दाश्त कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रज़ा जे ख़ातिर पाड़े जा मामलात छाजे करे बिगड़िया पिया आहिनि इन जे करे जो असां रसूलुल्लाह जी तालीमात खे छॾे ॾिनो मुसलमाननि छा कयो जो अल्लाह जे रसूल जी तालीमात खे हिकिड़नि त बिल्कुलु अमल ई करणु छॾे ॾिनो ॿियनि वरी अमल करण जे नाले ते जेके ग़ैर ज़रूरी शयूं हुयूं उन्हनि खे रसूलुल्लाह जी तालीमात सम्झी करे उन्हनि ते अमल करणु शुरू थी वियो केतिरा माण्हू एतमाम सां मुहर्रम जे अंदरि हू जेके आहिनि पिटण वारा रस्ता बंदि करे ऐं वरी रबीउल अव्वल जे अंदरि माना जलसड़ो कराइणो आहे देग भत जी हलाइणी आहे हलवो बि पाण में खाइणो आहे अल्लाह जा बाना अल्लाह जे रसूल जी तालीमात ॾई आहिनि सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जे मीलाद खे मल्हायो अल्लाह जे रसूल इहो यहूदनि वारो काफ़िरनि वारो मीलाद रसूलुल्लाह नाहे सेखारणु फरमायो मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 23 साल ज़िंदगी जे अंदरि ही क़ुरान ॾेई विया तव्हां हिन क़ुरान जे हिकु हिकु हर्फ़ ते अमल कंदा वेंदा मुहम्मद रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइजंदो वेंदो
अल्लाह जे रसूल जी ज़ात जी अचण जी ख़ुशी आहे। क़ुरान फरमाए त लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअथ फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह से कुरान के अंदर फरमायो मां तव्हां खे ज़िंदगी ॾिनमि, मां एहसान न जतलायुमि, अव्हां खे औलाद जहिड़ी नेमत ॾिनमि, रब एहसान न जतलायो। अव्हां खे घर अल्लाह पाक ॾियणु फरमाया, तव्हां खे दुनिया जे तख़्ते ते रब ज़ुल जलाल केतिरनि नेमतुनि सां नवाज़णु फरमायो। सिहत जहिड़ी नेमत अता फरमाई, औलाद जहिड़ी नेमत अता फरमाई, रोज़गार जहिड़ी नेमत अता फरमाई। जेकर इहो ई अल्लाह तव्हां खे मिसकीन बणाए, जेकर पिनंदड़ बणाए हा त मर्ज़ी जो मालिक हुयो, पर अल्लाह पाक तव्हां खे इज़त वारी रोज़ी अता फरमाई। काइनात जे अंदरि सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन रोज़ीअ वारे खे दुआ करणु फरमाई आहे जेको हक़ हलाल जो रिज़्क़ खाए थो। पाण साईं फरमायो उहो ताजिर जेको हक़ ऐं हलाल जो रिज़्क़ खाए थो, क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला इन हलाल खाइण वारे ताजिर खे नबियनि जी सफ़ में बयानु फरमाईंदो। नबूअत जी सफ़ में अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाईंदो। इहो आहे रसूलुल्लाह जी तालीमात। काइनात जे अंदरि हिकु हिकु लम्हे जे अंदरि तव्हांखे जेकर रसूलुल्लाह जी फर्मबरदारी करणी आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी करणी आहे, हीअ आवाज़ असां हिते गॾु थियूं, इहो मुहम्मद रसूलुल्लाह सां वफ़ादारी आहे, सोने रसूलुल्लाह जी तालीमात ते अमल आहे। हीअ क़ुरान मुक़द्दस खे पढ़ूं था, पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पढ़ायूं था। तबारक व तआला एहसान फरमाया, तमामु वॾा एहसान फरमाई रब साईं। तमामु एहसाननि जे बावजूदि अल्लाह फरमायो त मां तव्हांजे मथां एहसान न जतलायुमि, पर मुहम्मद रसूलुल्लाह खे अल्लाह तबारक व तआला पैदा करे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि फरमाई त मां तव्हां उम्मत जे मथां मां एहसान करणु फरमायुमि। छाजे करे फरमाई त ॿियूं सभु नेमतूं मां जॾहिं ॾिनमि, सभु नेमतूं अल्लाह तबारक व तआला वटि तमामु घणियूं हुयूं, अणखुट नेमतूं हुयूं रब ज़ुल जलाल वटि, पर मोहम्मद उहा शख़्सियत हुई बादज़ ख़ुदा तू ही क़िस्सा मुख़्तसर, बाद ख़ुदा खां बाद में काइनात जे अंदरि सभ खां वॾो मर्तबो मोहम्मद रसूलुल्लाह जो, काइनात जे अंदरि सभ खां वॾी इज़त रसूलुल्लाह जी। काइनात जे अंदरि फरमाई त जेकॾहिं मां मोहम्मद रसूलुल्लाह खे पैदा न फरमाया हा त मां अल्लाह इन काइनात खे ई पैदा न फरमाया हा। फरमाईंदा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अवां असांजे गुनाहगार हुजण जे बावजूदि रब साईं जेकॾहिं असांजे मथां महिरबानी फरमाई आहे, जेकॾहिं असांजे मथां इज्तिमाई अज़ाब नाज़िल न करणु फरमायो आहे, इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत जे सदके आहे, अल्लाह जे रसूल जी रहमत जे सदके आहे। वरन कहिड़ो गुनाह आहे जेको न मुआशरे जे अंदरि असां वटि कोन्हे।